अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में छा वाकई में रेस बालाज खान ऐं राबेल जी शादी थियण वारी आहे या न थींदी, या मल्हार जा ख़्वाब अधूरा रहिजी वेंदा। रेस बालाज खान जेको आहे राबेल सां शादी करे वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जा ख़्वाब या अधूरा रहिजी वेंदा, या मल्हार शादी राबेल सां करे वेंदो। सॼी हक़ीक़त हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा न विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पाप नगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रेस बालाज खान जेको राबेल जे मथां आशिक़ु थी पियो आहे। ऐं जे इहा दोस्त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान जेको आहे चरियो मस्तु थी पियो आहे राबेल जे मथां। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त मल्हार ते आशिक़ु थी पई आहे, मल्हार सां प्यारु करे रही आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारी केसुनि में तव्हां ॾिसंदो त रेस बालाज खान अहिड़ी हिकु टल करे ऐं राबेल सां शादी करे वेंदो। जी हा दोस्तों, मल्हार जेको आहे त अध में रहिजी वेंदो। रेस बालाज खान ऐं राबेल जी शादी थियण वारी आहे पाप नगर ड्रामे में। जी हा दोस्तों, पाप नगर ड्रामे में अचण वारी किस्सनि में तव्हां ॾिसंदो त राबेल ऐं रेस बालाज खान जी शादी थींदी। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो।